ये होया हाफिज हुज्जतुल इस्लाम वल मुस्लिमीन मौलाना मुजाहिद संचार साहब हाने हिन कदीमी सालानी मजलिस का खिताब का जो दावत खिताब ॾिंदुम बहरुल मसाइब मौलाना साईं रियाज़ नजफी साहब के साईं जन ज़ेबे मेंबर थन। नारे तकबीर, नारे रिसालत, नारा हैदरी, हुसैनियत, हुसैनियत, यजीदियत, अहल बैत जमी दुश्मनन दे लानत, खानदान अबू तालिब दे बावाज़े बुलंद सलावत। साईं ज़हरा जे पाक व पाकीज़ा ज़ाते बावाज़े बुलंद सलावत। तादाद माशाअल्लाह काफी है पर मंज आवाज में दम कोने नबी कोने जी हदीसा अस्सलातु अलैया व अला अहल बैती तज़हब बिहा निफाक। कड़ो वक्त इंदो जो मानन जे अंदर में हिक होंदी ज़बान में भी इनके चेबो मुनाफ़क़त। मुनाफ़क़त के मौत दींदी सलावत। मुनाफ़क़त के मारण ला हिकड़ी बुलंद तरीन सलावत। जी बुलंद पढ़ जाइए का हुक्म जी तामील कंदे हाज़िर थियो मिजाज में जो ही है त गलाइंदो तभी पढ़ंदस जे न गलाइंदो तभी पढ़ंदस। नारे हैदरी मजलिस वाहवा जी मानन जी मौसम जी मोहताज कौन। मजलिस हुसैन कुछ सिखण सिखाण जो नालो आ। पंजाब पढ़ वारा पढ़ी वजन पर जे तुझी झोली में खाशे न आई मन तो के पिनण जो डाव न थो अचे। हिकड़ो ही पढ़े तब्दील थी उथ तो मन तो पिनी वरतो तां यकीनन सब अले ने बैठा हो। हिकड़ो जुमलो बारगाह जी में हदियो तो करण चाया। उलमा जे बकौल ही जेको तंबू लगल है न के आम शामियानो जा आम तंबू न छो ज़हन में रखो ये त ही हुसैन जो खेमे माना छा माना हितों उथी त हिकड़े गुनाह के छडे उथ हिक गुनाह अलग थी वने त तू वक्त जो होर कोशिश होंदी आ त जे कदी जिन हस्ती सा मंसूब होंदन गुफ्तगू उनन ते ही थे डी मखसूसन इमाम हसन मुज्तबा ए कायनात जे नबी हसन मौला जो तो वास्तो सखणी वावा न कजो जे गाल तांग मुझे काई वणे त दुआ दजो न वणे वत बर्दाश्त कजो। तवज्जो आए पोयन जो त गुफ्तगू ते हलाए जे नाजीद जी कोशिश होंदी आ त गुफ्तगू कजे इए जो बच्चो बार बेतो कान का पिराए हले। इरशाद इलाही तो थे वजअलनाहुम आइम्मतन यहदून बिअमरना। दुनिया में बिन किस्मन जावा के पीर मिलंदा। दुनिया में बिन किस्मन जावा के अगवान मिलंदा। हिकड़ा उहे जिन के बंधन चूंडियो वा बिया उहे जिन के रब चूंडियो वा। आयत जगह पढ़ी त मैंने में जेको कलमो आ वजअलना ना अल्लाह जो आवाज तो अचे असां कुछ हस्तन के मनसब इमामत दिनो वा असां असां यहदून बिअमरना जेके अगते दीन में मनमानी कोन हलाइंदा बुधाइंदा उहो जेको असां जो हुक्म उनन के थींदो। माना मालूम थी वियो त असली इमाम जी पहचान या है त दीन में पांजी राय कोन हलाइंदो बुधाइंदो उहो जेको रब जो हुक्म थींदो। कलमे इमाम जो सही 11 मानाऊं आहिनि। इमाम कलमा आहे वाहिद आइमा उन जी आहे जमो। इमाम जो 11 मानाऊं आहिनि। माना आसान जेका तस माना उहा आहे पेशवा अगवाण अगियों बीहण वारो अगियों हलण वारो ॻाल्हि तादी पुजे थी। इमाम माना अगवाण कायद पेशवा। कंहिं सहाबी पुछो अल्लाह जा नबी हादी सब होॾो आया आहे छा अगवान कायद असां भला खणी कंहिंजी चूंड कयूं तो तू असे दा अगवाणी भला क्या थी सी।
असां जे कदे कहीं खणी जो तू असां जो पेशवा ही भला छा थींदो इरशाद ते फी एवजा भली अवा चूंडियो पर इयो ज़हन में हुजेव जंहिंजी चूंड अवा कंदो इन में ऐब हूंदव जंहिंजी चूंड तहां कंदो इन में ऐब हूंदव छो साईं जेड़ा चूंडण वारा जागो था जेड़ा चूंडींदड़ एड़ो चूंडियल मिसाल जावा एक केडो बोर्ड में कहर थियो जन के तू मां चूंडियो आयो हो को पुछण तवा केड़े हालन में आ को टेंट मिले को तंबू मिले को लूण मसालो को अटो मिले आयो को छो कोन आया इन ला जो ये चूंडियल तो जा मुजा ये चूंडियल तो जा मुजा जो ज़हन ते आ पर से एक एड़ियो ता जो जे करे गाल मुडे होंदी ते ज़हन मुडे गुफ्तगू को ये छो एड़ा जो ये चूंडियल तो जा मुजा पर जन के रब चूंडियो हो जिंदगी मौला अमीर जो आखिरी निया मौला जे सामो 3 शिया वेठान उनन में हुज़ैफा बिया हुजर बिया अमीर इमाम जो आवाज तो जे हुज़ैफा जी मौला गवाह वा तू छा जो सलवात पढ़ो एकड़ी गजी करे बुलंद आवाज से तो मुझे या जन के अल्लाह चूंडियो हो उनन जी तो दिल चाहे जो एकड़ो जुमलो ता दे हदियो कया मौला अमीर जा आखिरी दी सही बिल्कुल हयाती जो आखिरी दी 3 शी आयो थस उनन में हुज़ैफा हुजर असबक इमाम तो जे हुज़ैफा जी मौला 4 साल अली जे का कोफे में अल्लाह जे पारों हुकूमत कईया इन अरसे में मुझी सगी औलाद के बुख आई हुंदी पर कोफे जे के मिस्कीन कने बुख ते निंड कई कान हो यो छो जो अली मानन जो चूंडियल कोन हो अली खालिक जो चूंडियल इरशाद होते असा को जो हसन के मनसब इमामत नो असा यहदून बि अमरना जके दीन में पांजी मन माने कोन हलाइंदा हलाइंदा उवा जेको असा जो हुकुम थींदो जंजी चूंड अवा कंदो इन में ऐब हुंदा साहिल तो पुछे मौला जंजी चूंड असा कयो इन में ऐब नुक्स गुनाहगार हुंदो भला जंजी चूंड होडो थे इरजादो दे दिसो चूंडण वारे अल्लाह में को ऐब आहे खालिक बेऐबा पो जदे पाण बेऐब हुजे तो उनके किए मोकले जे में ऐब हुजन जी हो बेऐबा होडो जेका भी शय अचे होडो आयलो कलाम होजे जा इमाम होडो आयलो कलाम होजे जा इमाम इन में ऐब हुंदो ही कोन जंजो ज़हन ते आ से इया इल्लत जो दुनिया वारन वस कया हत को कने अली में ऐब गोलियो अली जेके पुत्र में ऐब गोलियो पर अली में ऐब गोलींदे मरी धप करे खत्म थिया न कदे अली में ऐब मिलियो न अली जे कदे पुत्रन में को ऐब मिलियो हो नारे हैदरी हाने जे हस्ती दे अचण दा चायो अल्लाह जन के चूंडियो उनन 12 मां बियो नंबर हस्ती आहे इमामे चो हसन मुश्तबा खबर दवला इमाम हसन मुश्तबा एकड़ो मिनट ता जो या वठन तमीद में 3 हिजरी में मौला दुनिया में अचन था 50 हिजरी में मौला दुनिया छदिया 10 साल मौला जी आहे मुद्दत इमामत सही तारीख लिखती त हिन इमाम जा 3 नाला कुनियतु ब ऐ बचार न 32 लक़बन अली जे इन अमीर पुत्र जा 32 लक़ब तस इन पेरा के शबी बुदो कै मानू अची चोता असांजे पंजे इमाम के मौला फातिमा असांजे औरतन वांगुर आम औरता इमाम पुछ सुवले मन छो चे मौला औरत जा शोभा 3 या हुंदी धीया या हुंदी ज़ौजा या हुंदी मां फातिमा में 3 शोभा हैं बाबे पांच जी धीया अली जी ज़ौजा हसन हुसैन जी अम्मा जडे 3 शोभा अथस त अफजल कइया बार वेठा न करे कोशिश कंदुस्तान दी पैगाम भी पहुंची वने हक भी पड़जी वने इमाम जो ऐसी थी तुझी गाल ठीक आता नबी जी धीय भी आए अली जी हरम भी आए हसन हुसैन जी अम्मा भी पर मां तो पूछा तो को छा मौला पूछो इमाम तो जे अगर अवां जे वेड़े में काई औरत मां थी पवे बच्चो जे कदे पैदा थी पवे त 40 दी उनखे नमाज माफ मुसल्ले ते नहीं दी
जेके पहुंची हो पर्दे में पढ़ने जो आदि अमा 40 डी या औरत कुरान पाक जे आयत के हथ कोन लाइंदी हथ लाइण हराम मुसल्ले ते नहीं दी नमाज माफ और ये डी जेकरे नमाज कोन पढ़े पुछाई कान थींदी चे मौला पो हा जे का औरत मां थींदी हो 40 डी है मुसल्ले को परे से इमाम तो चे वल्लाहु इन जद्दती फातिमा लम यकद अबदा कसम अल्लाह जो मुजी दादी जिंदगी में काई नमाज छडी काने का नारे हैदरी माशाअल्लाह मुजी दादी काई नमाज छडी कोन चे मौला यो की हसन जी अमा थी हुसैन जी अमा थी आलिया जी मां थी जे का औरत मां थे मुसल्ले को परे होंदी इमाम जो न जेका औरत बच्चे जे अचण को पो मुसल्लन को परे थी वने इया आम औरत दादी मुजी जी पाकाई एलिया जो बुध मगरिब को पहरिया हसन मुस्तफा उन जी झोली में आयो हो मगरिब मुजी दादी मुसल्ले ते पड़ी हुई इमाम हसन मुस्तफा चंदा काई मस्तूर आई खणी औलाद जा टे हक थव पेरियों हक औलाद ते पीउ नालो भलो रखे मुर्शिद हुसैन जो थई वास्तो पुत्र तो धीअ ते रागी जो नालो न हुजे गुलूकार जो नालो न हुजे अदाकार जो नालो न हुजे पुत्र अचे त मोहम्मद अली हसन हुसैन कहीं पुछा थे साइल चे मौला सा औलाद के कदे कदे गालियो दींदा हूं कदे बुझाए नाला की इमाम तुझे असा हुक्म दियोई इन जे लाए था नालो भलो होंदो त तू न गार दींदे से न कदे बुझो न कदे पिट तू जी ज़बान गुनाहन को बची पौंदी ओ हो बच्चो साहिब इज्जत थी पौंदो हिकमत ॾिसो केडी इमाम औलाद हक में पहिरियों हक त नालो भलो ॿियो हक आहे दुखियो पड़ा इमाम तो जे औलाद ॿियो हक जे औलाद पुटरों थी जवान थे तो उनके वेहार जा खणी दे परेशान थी हो ना साईं मासूम जो कोला इन्हा कजूल बतन जवान के जेका जवानी में भूख लगंदी या पेट जे भूख जे मिसला इंसान के जेकरे भूख हुजे लगल हाने साईं एक इते वेठो आ के ओडे पोते लगे भूख चंदो वाली जेको मुखे दियो हलाल होजे या हराम ओ जने इंसान के या भूख लगंदी जे हलाल न होंदो तो पो इंसान हराम में पवंदो मौला जो तो वास्तव मुझे को जो गालियों खड़ी होंदियों न असा वड वेला से न्याणी जवान वेठी आ अब इन के दे हिन के छोड़ा हिन के न नौकरी न बंगलो न घर न गाड़ी गोलिया उन के जा जो पैसे वारो होजे पो न्याणी वेहारे वेहारे एज इफेक्ट एडो थी विंदो जो को मिस्कीन भी वठण ला तैयार कोन जागजो इमाम अली नकी जो कोला न्याणी जेके दी उन में दिस न त हसीना है या न दौलत अथस या न पैसे वारो है या न दिस एकड़ी शे केड़ी चवा कलमो दिस उन में एकड़ी शे है केड़ी गरीब होजे पर गैरतमंद होजे गरीब होजे पर गैरतमंद होजे छो इन्नल वलद ताबिउन लिल अब जो औलाद ताबे होंदी आ पी जे पी में गैरत होंदी तो औलाद नहीं दी ना और जे अबे में ही न हो जे पी में न होंदे तो औलाद में ही दी साहिल पूछे तो मौला केरा जेको चेत मुंह में गैरत काने असे को मापा एड़ा बुदा जो असे को पकती वने त ए विच गैरत हे जा काने कोई मापो असा के एड़ो जो असा इल्म दे हिन में गैरत आ यानी इल्म कयते सही मासूम में कोड़ो कलमो बुदायो ही बा कमाल है इमाम तो चे हां जे में थोड़ी भी गैरत होंदी युहिबना व युहिब जद्दना अली जे में थोड़ी गैरत होंदी इन जो मुर्शिद अली होंदो ट्रेयों हक औलाद जो यो बात तअल्लमु कुरान औलाद के कम से कम फातिहा पढ़ा अबो जे कने मरी वने पुट पोयो दुआ त पढ़े न असा वट संजो खैर लगो वडा ओदा हुंदा बाकी पुट के पी जे ला फातिहा भी याद कोन कहीं जगह ते बैठा थे आला मानू जो इंतकाल थियो पियो उन जे पुट ने कोई वडा ओदा साईं जे मल दुआ ले पहुता से अब दुआ पढ़ो अब ये हथ मथे ये कयो मां बाबा छा पढ़ियो चेरी असा छो से अबो आयो हो वरी वयो हलो
बाबा एड़ो हशर न कम अज कम एसाद हुजे त बि असां ताके छाए दिनो ई औलाद या टे हक होया जन के मुजी गाल वणी आ एकड़ी बुलंद आवाज सां पढ़ो सलावत मौला छा अर्ज कम इमाम हसन जा टे नाला शब्बर ताब ऐं हसन मौला दे आया अली इमाम ने मौला ई बचड़ो आयो थव नालो रखो हकान औलाद ते त पी रखे नालो मुर्शिद अली तो चे कैफ असबक अला मुहम्मदन जने अली जो आका मुहम्मद आहे त अली पंज पुत्र ते किए रखंदो नालो आका आहे त वो न आया आका डोटरो आयो थव नालो रखो नबी कोनन जो आवाज बचड़ो अली जो अली के चो न चवंदा ने अली तो चित मामा जे हुंदे नालो किए रखा नबी कोनन जो आवाज फकैफ असबक अला रब्बी पो जने मुजो रब हुंजे त मुहम्मद नालो किए रखे जने अली मुझे होंदे नालो कौन दो रखे तो मुझे में आका है उन जे होंदे मां किया फहब्बत जिब्राइल लथो या मोहम्मद सुम्मी का इसम इब्न अल हारून शब्बर व हसन रब जो हुक्म दी अली जे अमीर पुट जो नालो रखो या शब्बर ऐं हसन हर एकते साईं नेक साईं हर एकते मौजू कला कला खपे मां ओडे नहीं जो फकत एकड़ो बुधो कलमो साइल पछद मौला लिम सुमी हसन हसनन छाजे ला अल्लाह साईं हसन जो नालो हसन तो रखे शे में हिकमत आ न छाजे ला नालो हसन इरशाद अन्नहु हुस्नुन बैन समावात वल अर्ज जाग जो इमाम तो चे हसन जो नालो हसन इन जे लाया जो कायनात में जेको ब हुस्न या अली जे वडे पुट जी अता जो सदको जेको कुछ कायनात में हुस्न ओ जितरा मुजा जवान बैठा हो बाहर जगह चाहिदा हन त मोह खे पोची बोची मानू कराए मालिश कराए मोह चमकायो फालतू शैन ते खर्च न कयो कुदरती हुस्न सा कुछ न पुजंदो हो तो चे अहसनुल खालिकीन मां तोखे डाडो भलो अहसन तकवीम जेको हसीन मां तोखे पैदा कयो आ एड़ी बी का मखलूक आए ही जे डोकड़ पैसा वधिक थव त कहीं बारगाह में काई नुख वठी दे के स्पीकर वठी दे कहीं बेवा के कोई अटो वठी दे के दाल वठी दे खर्च न कजा साईं पवरी जवान हिते को हुंजे न वेठो नाई वरी चे तू एकड़ो तो वनी पड़ियो जुमलो मोने जवान इंदा कोन जवानो जे कने चायो ता ता जो चेहरो चमके अचो हलो बारगाह इमाम में साइल पछ तो छे इमाम को चे मौला कोई नुस्खो एड़ो दे जैसा चेहरो चमके इमाम जो मुख पछ केड़ो मन सल्ला सलातुल फजर इल्ला 40 अयामा जे चाहिदो तो जो चेहरो चमके कुछ भी मुंह के ना हड़ो सुबह जो उठी कंटिन्यू 40 डी होन के तू जो को खुदा तुझे चेहरे के चोडी जो चंद्र बनाए छड़ी दो हसावण ने केर उथे वडो शियो ई 12 बजे ते पियो हुंदो अब बात गिंद साहब बुख होए दिसो काथे या साहब उठ्यो ही कोने चेसे अने उथण जो टाइम कोने नारे हैदरी नवा इयो नारो जेकरे थकल न तो पमा लंदो नारो एड़ो जो कम से कम आवाज बाईपास थी पहुंचे नारे हैदरी जज़ाकल्लाह आबाद असावण केरो थे रही मासूम जो कहला ला तनामु क़ब्ल तुलूल शम्स इन्नी युकरहु ज़ालिका मुर्शिद तो चे जेकरे मुंजो मा तसजो भरण मल नंढ न कजा इन्नी उकरहु ज़ालिका जेको इन टाइम ते सुमंदो मां सादिक के कोन वणंदो मखलूक के वणो जे इमाम के कोन दा वणो के टके जा आयो होई हां एकड़ो मिनट बधो परणो वाकाते पर टाइम जो एड़ो आ वरी मुंजो अंदर कोन थो मुतमिन थे त ई टाइम के किया गालियों करे मन हलियो वने न करे गाल आई आ ज़हन में कोन दो लिखाया साईं 1972 कतीफ शहर तागिल मसूदी जो मुशायरो तो थे तमाम अदयान दुनिया में जेतरा नंढा वडा दीन हन उनन जो उते अहले इल्म पेशवा पहुंचे
शिया हंदोन जो ते अल इल्म पढ़तो, दियोबंदन जो पढ़तो, हनफिन जो पढ़तो, अल हदीस जो पढ़तो, हिंदुन जा पढ़ता, पंडित पादरी ईसाई जा पढ़ता, राह भई वडे हाल में सही 330 उन्हनि जी तादाद। हर के माइक चेयर अलग पईया। मेजबान एकड़ो उठी करे सवाल एड़ो कयो मुखे यकीन आ एक जेकॾहिं तां न जुमलो मुंहिंजो गौर सां ॿुधंदो ई थक तां जो लही वेंदो गर्मी जो। मेजबान उथियो चई ॿियूं ॻाल्हियूं पओ था पुछो त कंहिंजो दीन कया कंहिं दीन किथों आंदो आ। मां को पुछां तो हिकड़ी शइ कहिड़ी चई 330 में जागजो 330 में आहे कोई एड़ो माण्हू जेको उथी पंहिंजे पीर जी ॻाल्हि एड़ी ॿुधाए जो 329 में न हुजे। न तहां ते आवाज कोन पतो शायद सलवात पढ़ो हिकड़ी करे। छाओ न चयो ही छो कई बंद सलवात पढ़ो हिकड़ी गॾिजी करे बुलंद आवाज सां अल्लाह सल्ली अला ही बई कोंदा हलो वञो हेॾे हुजे छा चए जी 330 में जागो था आवाज ता दी अचे तो पोते क्लियर 330 में आए कोईड़ो माण्हू जेको पंहिंजे पीर जी ॻाल्हि का एड़ी ॿुधाए जो 329 जे पीरनि में न हुजे। सब चुप से केरो थे खुदा जो कसम जी सबनी चुप कई इते उथियो अली वारो केरो थियो अली वारो बिन पुछ अब तू क्या आखे सी केड़ी शे आखे सी जेका तो जे पीर में होंदी असा जे के पीर में न होंदी केड़ी गाल अगर तू चोंदे अली पढ़ी नमाज भला अली पेरियों पढ़ी असा जन पो पढ़ी पढ़ियो त सही न जे चोंदी अली दिनी ज़कात भला अली दिनी ज़कात हालत नमाज में असा जन पो दिनी दिनो त सही न। सलवात पढ़ो एकड़ी गड्जी करे बुलंद आवाज सां सलवात ज़ेन वज मुडिया बाबा जी पेरे हले पे के ई हलन दे रहो गलत हो याद लाए न परेशान दिया होता पढ़ा दे चेन 330 में आयो केड़ो माण्हू जेको पंहिंजे पीर जी ॻाल्हि एड़ी ॿुधाए जेका ॿिए कंहिं में न हुजे। केरो थियो जागो केरो थियो अली वारो ॿियनि पुछ छा चवंदे जे चवंदे अली पढ़ी नमाज भला अली खणी पहिरियों पढ़ी असां जन पो पढ़ी पढ़ियो त सही जे चवंदे अली ॾिनी ज़कात भला अली ॾिनी हालत नमाज में असां जन खणी पो ॾिनी ॾिनो न जे चवंदे अली कयो जिहाद भला अली कयो मैदान में अंदर असां जा ॿाहिर हो या न उथियो चे अज नथो पढ़ा त अली नमाज किए पढ़ी अली ज़कात किए ॾिनी अली जो जिहाद किया पो चे जो अली जो नौकर ॻाल्हि कंदुस एड़ी सलवात पढ़ो एकड़ी गजी करे बुलंद आवाज सां मां हकीकत त ॿुधाए मौलवी सां गॾु ज़ात मुंहिंजी ॾुखी आहे मां कॾहिं कॾहिं बग़ैर बि माइक जी बात पढ़ंदो आहियां जे हलण ॾे हले न त हिनखे छॾे ॾे कोन थो हले सलवात पढ़ो हिकिड़ी गॾिजी करे बुलंद आवाज़ अल्लाह सल्ली अला गालत हो याद लाए न चैन न थो पढ़ा त अली मौला जी नमाज कई हुई ज़कात कई जिहाद कई पो चे जो अली जो नौकर गाल कंदो एड़ी जे 329 जा कंद झुकन न त माली वटो इल्म पिनियो ही कोन चे बाबा केड़ी गाल आ जेका एड़ी गाल कने 329 में नौ जो थी बिड़ो चे बुधो तहां जा पीर ब्या
मुझो पीर बियो तहांजा पीर आहिनि पिनंदड़ मुझो पीर आहे ॾींदड़ तहांजा पीर अलाए किथे पैदा थिया अलाए कंहिं वटि अलाए कंहिंजे घर अलाए कहिड़े हाल में जे हमारे आवाज अचे थो त तहांजा पीर अलाए किथे पैदा थिया अलाए कहिड़े हाल में अलाए कंहिंजे घर अलाए कंहिं वटि उनजी अखियुनि में अलाए छा पियो वञे पियो मुंहिंजो पीर आहे कीअं चतो इन इमामी वुलिद फी जौफिल काबत मां एरे गैरे के मुर्शिद कोन मन्यो आ मां मन्यो न अली के जेको अली आयो बि अल्लाह जे घर में हो त वयो बि खुदा जे घर में होयो नारे हैदरी हाणे कसम थव कलंदर पाक जो मुर्शिद अचे भी अल्लाह जे घर में वने भी अल्लाह जे घर में मुरीद लोणो ही न हणे कसम तो जोड़ आए कंद तलो जो खणी हाई न कयो जोड़ आए पाणे इंदम हो तो कुछ आऊं भी अग भरी तो ध्यान अली जे सामू हलो मुंह देखाण जेड़ा तो हुजो त मोला लक्षण है आया नालो छा इमाम जो अब हाणे पढ़े में हसन नालो हसन छो लिअन्नहु हुस्नुन बैन समावात वल अर्ज़ जो आसमान नो जमीनुन में जेको हुस्न इयो हसन जी अता बुध हिकड़ी शय अञा बि साईं काई शय कंहिं न कंहिं सां मशहूर होंदी आ तांदी आवाज शायद अचे कोन तो इन करे मुखे पढ़ण में लुत्फ कोन तो अचे आवाज तांती अचे तो सलवात पढ़ो एकड़ी गजी करे बुलंद आवाज सां सलवात पढ़ो एकड़ी गजी करे बुलंद आवाज सां हाणे वञ बाबा बस ज़ेनाए मुरे नालो छा अबा निंद 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 नालो छा हसन जुमलो जो पढ़ण पे चाया हसन छो जो यो हुस्नुन बैन समावात वल अर्ज़ कायनात में जो हुस्न यो हसन जी अता काई शे किथों न किथों जी मशहूर होंदी आ मसलन मिसाल जा घोट किए जा पेड़ा ख्याल सां खाइजो कदे कदे ठाईंदा तो रगो माड़े चा ये न ते हलवे जे चक्कर में 40 डी अंदर गुंजे वो नमाज कबूल कान थे मैं हट जो खादो करे मैं हट जो माओ आई वडे इत्फाका वेठा पाण किथे हो मैं हट में हो काई न शे किथों जी मशहूर होंदी है तार के लिखे थी कनान जो हुस्न जी हाक होंदी कनान जे हुस्न जी हाक तवज्जो मोले के कसम दो मौला कनान जे हुस्न जी हाक माना जिथे कनानी वेहन न फाखरा अंदाज में वेहन गुफ्तगू फाखरा अब छाते ता के नाजा चंदा असि उतों जाऊं जिथों जो यूसुफ हसीन हो असि उतों जा जिथों जो यूसुफ हसीन असि उतों जा जिथे हुस्न जी हाक 100 कनानी 42 हिजरी में हज लाए पहुंचंदा मीकात ते जेमल बीठा त गुस्ल करे इहराम पायो पानी जा थाव हथन में जागजो हेडो इमाम हसन मुश्तबा सा 5 शिया पांजा गड मौला भी पहुतो हज ते त हज वनी पढ़ाऊं ओ साईं हुनन के नाज हुंदो त असि उतों जा जिथे हुस्न जी हाक हुस्न जी इंतहा जागजो पर जीन इनन जी इमाम हसन जे चेहरे ते निगाह पई तारीख जा जुमला इनन जी हथन में पानी जा थाव किरी पिया मोह जी खोललन ये बात इनन जा
खोलियल बंद कोन थिया अब छा थियो चवंदा उनदुर इलल कमर ओ कनानियो हेडे त चो असा नाज़ कंदाऊं असी उतों जा जितों जो यूसुफ हसीना खुदा जो कसम यूसुफ हिंजे सामू कुछ भी कोने अज लगे ये तो खुदा चंड के मक्के में नाज़िल करे छडियो वधिक टाइम भी कोने मौला जे 32 लकमन वर्गो हिकड़ो बुधो लकब गुफ्तगू तमाम 32 लकमन में पेरियो लकब इमाम हसन जो मुज्तबा मुज्तबा यानी जिनके रब चूंडे जको चूंडियल हुजे रब जो चूंडियल साईं नबी कोने जो सगो चाचो वा जनाब अब्बास इब्ने अब्दुल मुत्तलिब तवज्जो ता जो मोरे आयल है जनाब अब्बास ये जके अक्सर अहादीस अमा असा वटे वया उलमा आमा वट आइन ओए हुंदियन इब्ने अब्बास को जो नालो अब्दुल्ला इब्ने अब्बास ही इन जो बाबो वा जनाब अब्बास नबी कोने जो सगो चाचो चतो या अली इन्नी अहकु मिनक बिमीरास मोहम्मद अली तू आई मोहम्मद जो सौट मां आया चाचो मोहम्मद जी जेका मीरास बचला तोखो वधीक मुंजो हक तोखो वधीक हक मुंजो मुर्शिद अली तो चे चाचा नबी जो के शयूं घणियों बचल कोनन शयूं अथस 8 घणियों 8 उनन मजा 6 उहे हन जेके आहिन मन कोला बउए जेके गैर मनकूला जुमला मु पढ़या ता ते कोन पहुता 6 शयूं वे जेके हिकड़े हंदो खणी माणू बे हंद हलियो वने को हर्ज कोने ओवे केड़ियों 6 शयूं दुलदुल तलवार ढाल अमामो चादर चप्पल बउए जेके गैर मनकूला जिथे आइन इथे होंदियो बे पासे कोने में जो केड़ियों नो वे घर ऐं बागे फदक चाचा जे कने नबी जो तू अमामो पाए वई त तुजो जागो दा पोया चादर जे कने वेड़े वई त तुजी जुती पाए वई त तुजी जे छो कोन आणियो मुर्शिद अली जो हुकुम दियो हसन पुत्र जी बाबा पेटी रखणी आ संदूक मौला पाण खोले जो चाचा ही अमामो चादर ढाल ही बाहर पया चप्पल अमामो खण सही सगो चाचो वा सगो चाचो साला सहरा परे सगो चाचो चतो मां हैरान तो ता हथ मुंजा चवण कन कोन पिया हथ पे क्या अगते अमाम में हथ अचन कोन पिया चादर के पाण जो कयम ते इरादो खणी वेड़ा फकाउ न ते अस्कल मिन दुनिया लगे ये पियो त सजी दुनिया ची गड थी आइन में चे चप्पल पया मां पैर अगते क्या जुती पाण अगते भी वने फन्नाद अली मौला अमीर हुक्म हसन पुत्र जी बाबा हुसैन जी बाबा अचो हसन अमामो तू खण चादर हुसैन तू पाए जे मां हैरान थियस इमाम हसन अमामो खणी पातो पूरो हुसैन के ने उन के पूरो वरी अली चुनान हेडे दियो अली इमाम पातो उन के पूरो चादर इमाम जे कदे हसन पाती पूरी इमाम हुसैन पाती पूरी जे इमाम हसन ये पैर अगते क्यों जुती पाण अगते आई जे मां पुछ मौला ही अमामा ही मुझे हथन में मथे ते अचन कोन पिया तू जा पुत्र पाइंदा त पूरा तू दो पाइंदा पूरो जुती जेका मुझे पैर में अचे कोन मां पैर भी अगते जुती वने भी अगते हलंदी है तू जा पुत्र दा पाइंदा पूरे आहे छा जागजो अली हकलनी चाचा नबी जे अमामे के पाइण लाए मिट्रियों कोन हलंदियो थक्या जे कदे ना आयो त याली जुमलो जागते या चाचा नबी जे अशिया के अमामे के पाइण लाए मिट्रियों न अमामो मोहम्मद जो पाए उहो जेको मोहम्मद का बाद में अल्लाह जे पारा चूंडियल होजे मोहम्मद का बाद में चूंडियो अल्लाह के कोने को या अल्लाह अली के चूंडियो आज अली जे न जोड़ी के चूंडे छडियो ही 32 लकबन में पांडु को अज एकड़ो लकब पड़ियो रुगो मुज्तबा कोई ते लकब तस आलिम ज़की ताहिर ये वरी कदे मौको मिलियो आहे त दुखियो
लक़बन में हिकिड़ो लक़ब थस साबिर। साबिर केॾो ज़िंदगी विसरंदो फज़ाइल तो जीअं वणी ॿुध मसाइब में हेॾे होॾे मत अचे नथी थी थो सघे मतां तुंहिंजो ॻोड़ो वठण बकिया मां ज़हरा आई। साईं इमाम हसन मुज्तबा जॾहिं घरों नाने जी क़बर ते ईंदो हो त गली मटाए वेंदो हो। माण्हू पुछंदा मौला हीअ गली छो कोन था वठो? इमाम रोई चवंदो हो इन गली में कीअं हलां? इन गली में हिकु जगह अहिड़ी ईंदी आहे जिथों मां वेंदो हां। हिकु जगह अहिड़ी ईंदी आहे जो हिकु कमीनो मुंहिंजी अम्मा के चेहरे में अहिड़ो तमा चई हुयईं जो मुंहिंजी अम्मा जे कननि जा दुर टुटी पिया। मौला जो आवाज़ क़ब्र इमाम हुसैन ते पुॼा। मसाइब माण्हू ग़लत शयूं छो पढ़े? हक़ीक़त जंहिंजे अंदर में गोश्त जी दिल आहे उन लाइ इहे ई ॿ लफ़्ज़ काफ़ी आहिनि। किथे नबी जी धीअ मारिजे ऐं अली जहिड़ो बहादुर ॾिसे, या अञा जंहिंजे अख में ॻोड़ो न आयो आहे। इन खां वधीक मसाइब कोन्हे। पंहिंजे मुंहुं वेही सोच किथे ज़ैनब किथे शाम। साईं उलमा जे बक़ौल अली जी धीअ जिथे ॿाहिरनि सां गॾु न अचे हा उते भाॼाइनि खे वठी आई। जिथे चादर में न अचे हा उते बग़ैर बुरके चे आई। जिथे हथ खुलियल हुजनि सां न अचे हा उते बदलनि हथनि सां। जेके इन नियत सां आया हो त वञी ॿ चार ॻोड़ा ॻाड़े अचूं मेड़ में उन्हनि जे लाइ हिकिड़ो जुमिलो पढ़ण थो चाहियां। ही टोटल जेको पंध आहे 1441 मील पंध अथव करबला खां शाम ताईं। यकीनन तव्हांखे इल्मु हूंदो त जेतिरा भी जानवर आहिनि इन्हनि में उठ जी रफ्तार हलण जी घटि हूंदी आहे। केॾो बि तकड़ो तव्हां हिनखे हलायो पर इहो हिकिड़े ॾींहं में 40 मीलनि खां वधीक पंध न कंदो। पर 13-14 ॾींहनि में 1441 मील इहे उठनि पंध तय कीअं कयो? अवां जूं आवाज़ूं बुलंद थियूं ॿुधजो। हिकिड़ो कमीनो आहे 62 हिजरी में उनजे जिस्म में एॾी बदबू ऐं धप आहे। कबीले जा माण्हू हिन खां पुछनि था तो कहिड़ो कहर कयो जो ही तुंहिंजे जिस्म मां धप ख़तम कान थी थिए? मौला जो थई वास्तो मां हिकिड़ो जुमिलो चवंदो आहियां, मांगा अतर हण जे बजाए किरदार अहिड़ो कर जो तुंहिंजी खुशबू हमेशा बाक़ी रहे। अमलन में खुशबू पैदा कर। अमलन चए थो त मुंहिंजी भई जेका जिस्म में धप आहे इन जी इल्लत हिकिड़ी आहे त शिमर मुंहिंजी ड्यूटी ई हुई त उठनि खे भॼाए ईअं जीअं घोड़ा भॼंदा। ॿुध जो लफ़्ज़ जंहिं वटि धीअ जी औलाद आई त चए मां उठनि खे लकुड़ हणंदो हुअमि सभु उठ भॼंदा पर हिकु उहो उठ हो जंहिंखे लकुड़ हणी हणी थकिजी बि पोइ न पियो भॼे। इन उठ ते को जवान मर्द न जवान बीबी न हुसैन जे 4 सालनि जी सकीना बदल ईअं हुई जीअं अरब सामान खे बदलंदा। मौला पुरसो क़बूल करे। मौला जो आवाज़ो क़ब्र इमाम हुसैन ते पुॼाए। साईं तव्हांखे इल्म उठ जी हलणी कीअं हूंदी आहे? जवान बच्चो भी माओ जा अबे सां गॾु वेहंदो। हिननि हुसैन जी धीअ खे वेहारियो न रबतू हा बिहबलिन उठ जी पुठीअ ते सुमारे ॿधो हुयनि। हाणे अॻियो जुमिलो
सादात जके वेठा माफ कंदो ही तो जडे न उठ यो न पियो भजे पो मां कावड़ में अची उठ के लकुण घट पियो हणा हुसैन जी धीअ के लकुण ॾाढा पियो हणा रोई एतिरो चवंदी हुई ओ अदा सजाद हाणे हिननि खे झल मूंखे घड़ी घड़ी लकुड़ न हणनि अदा मूंखे मारियो ईअं थन जो हे मुंहिंजा चेहरे जा गल ज़ख़्मी थी पिया मौला कबूल करे पहुंचन जो शाम सही बाद उलमा लिखियो बात है को ॾींहुं बाद लिखन था 3 ॾींहं मामा को पुछां 3 ॾींहं बीए जा हिकु ॾींहुं आहे त ज़ैनब न तूं ई मां पंहिंजा बच्चा न्याणियूं दवा ला भी वठी वेंदा हूं कोशिश कंदा हूं त गाड़ी के अंदरों पर्दा लगल हुजन डॉक्टर उन्हनि वञो जेको वाक़ुफ़ न हुजे ईअं तुझे मुझे माउन जो लखे चादरों अली जी धीअ जी जुती तो सदको कजा मां हिकिड़ो जुमलो तो पढ़ा माफ़ भी कंदो सही हिते कोई उथी पुछे फला माण्हू तुझी धीअ काथे आ खुदा जो कसम दो जो नालो इंदो चंदो मुखे जमीन जगह दे मां लही वेंदो आगा आयतुल्ला शेख काशी लिखे तो निस्फ मिलियन शाम में के चंद कौन 5 लख बेहयावा उते चौंदा ऐन इब्नतो अली हिनन में अली जी वडी धीअ ज़ैनब कहिड़ी मौला पुरसो कबूल करे मौला तुझे पुरसो कबूल फरमाए इमाम रोई करे चंदो हो काश अज आसमान जमीन ते रही पवे हा ज़ैनब जा नाला बाजारुन में न बदा पेरिया हवालो बुधो छो जमा ताजे माहौल को वाकिफा किताब जो नालो आहे गुफ्तार बुआस साईं लिखे तो त शबीर जड़ो भाव साईं जो कुसी वियो शिमर सा गालाए न अकबर जड़ो पुट कुसियोस गालाए न पर जीन शाम में कदम रखे माहौल के डिठे जुमलो थी चवे या शिमर ऐ तैने कसा शिमर जे मुसलमान आई त हाणे ज़ैनब के चादर दे मौला कबूल करे मौला मुझे पुरसो कबूल करे खुदा अवा असा के दुनिया जे दुखन में रोइण को बचाए हेड़े माहौल में ज़ैनब किया हले चेतो न चादर काने कायनात में ब धीअर एड़ियूं आहिनि जेके हो बहु पी वांगुर चेहरे में हिक जनाब ज़हरा बी ज़ैनब कुबरा साईं जी जे कदे चादर कोने त पोई के मस्तूर के चो मुझा हाथ खोले ताकि मां पंहिंजो चेहरो हथन सां ढकिया मता के तमाशाई के वक्त में मुझे बाबे अली के डिठो होजे और मुखे दिसी चवे त अली जी धीअ जदो न 84 लक़बन जी मालिका है ज़ैनब कुबरा में एक लक़ब तस लिसानुल हैदर अली जी ज़बान जदे न साईं डिठो ही काई गाल कबूल करण ला तैयार ना है साईं जो आवाज है अदा हुसैन हण ज़ैनब तोखे थी चवे अदा हिन महल ताईं तो कुरान मर्ज़ी पंहिंजी सां पढ़ियो आहे पर अॼु कुरान अहिड़ो पढ़े सभु तमाशाई तोड़े अचे सूरत कहफ जी आयतूं शबीर नेज़े जी नोक ते ईअं पढ़ियो जो तमाशाई था चवनि छा था ॾिसी कयो हिननि बीबिन खे हेॾे अचो कपियल कलमो कुरान थो पढ़े हे जा नबी आ जा नबीअ जो सॻो पुटु ऐलान थाओ कन ज़हरा जिदियुन खे यहूदन जे मोहल्ले मां वठी हलो किथे अली जो धीउ यहूद जे मोहल्ले मां वठी हलो हर अख में गोड़ आया हन 4 मिनट ॿिया ॿुधो
एक बेहयावा अग्यों ऐलान कंदो थो वञे यहूदिया जै अली अवांजा मर्द मारिया अज उन जो धीअर थियो जंहिंखे अली वारा रहियल बदला वठणा उथो अज अली जी वॾी धीअ ज़ैनब शाम में आई। मौला कबूल करे, मौला जो मातम कबूल फरमाए। रोइण वारा यहूदन जी ऐलान ॿुधा छतिन ते चढ़ी आया पर अकेला नान गॾु पंहिंजो मस्तूरात वठी आया कंहिंजा हथ ख़ाली कोन। हाणे अवां ॼाणो अवांजा सीना ॼाणन कुझु औरतुनि चा कयो आ उबरंदड़ पाणी थावन में खयन जिया छतन ते चढ़ी आयो ज़हरा जे नाज़न जो पल्यल धीअर जिया गली में आयो हिनन औरतन मथों खां गरम पानी हारियो। रोइण वारा जिया इहो गरम पानी सकीना साइण जे चेहरे ते लॻो रोई थी चवे अदा किथे वठी आया हन जिथे बारिश बि गरम थी वस। मौला रोई दो चवे भेण बारिश कोने दिस ॾाॾे अली जा रहियल बदला था वठन। रोई दी चवे अदा को बस लॻई तलाए मुंहिंजो चेहरो बचाए पूरे पंध में शिमर मारियो ईअं आ मुंहिंजा गल काढ़ा थी विया। मौला कबूल करे, मौला परसो कबूल करे। रोइण वारो जीअं काफ़िलो अॻिते हलियो कुछ औरतूं उहे आहिनि जंहिंजे हथनि में चुंबन वारा पत्थर साड़। हर औरत हणे थी हिकु मलौन औरत आहे जंहिंजो नालो उम्मे हजामा पत्थर न हईं। ॿियो पुछनि थियो उम्मे हजाम ॿियो हणनि थियो तूं हणे नथी चवे थी अवां ॿियनि खे हणो मां ख़ुदि हुसैन जे सिर खे हणंदमि। दवा कयो शल कोई कुठल पीउ धीअ जे साम्हूं वरी न मारजे। अॻिते ॿुधो रोइण वारा जीअं खोली मलौन शबीर जी सांग खणी गुज़रियो खुदा जी इन मलौना ते लानत हुजे शबीर मौला जे लबन जो निशानो वरते जिया पत्थर आए शबीर मौला जो सिर जमीन ते किरियो। सकीना रोई दी चवे अम्मा ज़ैनब अली जी धीआ अज दुआ गुर या पत्थर हण वारी इते मरी वञे। आलिया जुमलो दी चवे अल्लाहुम्मा अजम अलैया दारा व मुंजा अल्लाह इन पत्थर हण वारी ते घर केरा। रोइण वारो जीअं बीबी जो जुमलो पूरो न थियो इन जे मथों घर किरियो। नबी जो साहबिया नालो सहला रोई दो चवे कैदी ॿुधा जंहिंजी दुआ जल्दी कबूल थी वई आ छा ज़हरा जी धीअ ज़ैनब। अल्लाह लानतुल्लाह अला। अच्छा जे पढ़ायो था पोइ अॻियों जुमलो न आहे क़यामत पढ़ा। बाज़ार उबूर करे ज़हरा जो जायूं आयूं दरबार। सादात जेके वेठा हो हाणे माफ़ कंदो उम्मती सीनो प्यारो न कजां कम अज कम तो हणी चजां है ज़ैनब तुंहिंजी क़िस्मत। ज़हरा जो धीअर ॾिसन थियो कातलाने हुसैन इनाम वठंदा रहिया। शिमर इनाम वठी हलियो खोली इनाम वठी हलियो हुरमल इनाम वतो हिकु बेहयावा जंहिंजो नालो हारसा इनाम उछले ॾिने।
यजीद पुछे तो बुधाए ही छो तो मोटाए जी चवे तो मुझे घोड़े जा बई खीसा सोन सा भरे दे यजीद तो चवे एडो जो इनाम तो घुरी बुधाए तो अली जा घना पुट मारिया ही बेहया तो चवे हिनन जो जुल्म घटा मुझो घणो आ कहड़ा तो अली जा पुट मारिया चवे तो हिनन अली जा पुट मारिया थी मां अली जे पुट खे न मारियो पो इनाम छो तो घुरी चवे तो मां पूरे पंध में अली जी वडी थी ज़ैनब खे मारियो हा जाते सुमंदी हुए मां कदे ताज़िया नो हेडो पियो हणा कदे हेडो पियो हणा हकल ॾेई चवंदी हुई गाज़ी जागो भेण वरी थी मार जई गाज़ी जो आवाज ईंदो हो ज़ैनब शल इहे हुक्म कर भला में मिलंदा